नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन अॼु जेका ख़बर आहे इंतहाई अफ़सोसनाक आहे, ॾुखो ईंदड़ आहे। केतिरो अरसो दहशतगर्दी वाक़िअनि खां मुल्क पाक रहियो, पर गुज़िरियल 3-4 महीननि दौरान जेके वाक़िआ जेके हैपनिंग्स थी रहियूं उन में ख़दशो ज़ाहिर कयो पिए वियो त किथे हाणे दहशतगर्दी जी लहर मुल्क खे पंहिंजे घेरे में न आणे छॾे। ऐं उहो ई अंदेशो बलूचिस्तान में जेके वाक़िआ थिया उन खां पोइ हाणे जो रुख KPK जे तरफ़ां आहे। अॼु KPK जे शहर पिशावर में, पाकिस्तान जे अहम तरीन शहर पिशावर में आपघाती बमबार हिकु मस्जिद जे अंदरि पाण खे उॾाए छॾियो, जंहिंखां पोइ हिन वक़्त ताईं जे इतलाउनि मूजिबि 57 ॼणा 57 ॼणा पंहिंजूं जानियूं विञाए चुका आहिनि, शहीद थी चुका आहिनि, जिन ते 196 ॼणा ज़ख़्मी आहिनि। तमामु वॾो ब्लास्ट आहे, तमामु वॾो जानी नुक़सानु आहे। जेतिरो अफ़सोस कजे एतिरो घटि आहे। हींअर ताईं जा जेके इतला आया आहिनि उनमें इहो आहे त हिकिड़े ख़ुदकुश बमबार ॿ ख़ुदकुश बमबार बल्कि जेके रिपोर्ट्स अचनि पियूं उन्हनि अंदरि दाख़िल थियण जी कोशिशि कई ॿिनि हमलावरनि मस्जिद में, ऐं जॾहिं कोशिशि कई त उते ड्यूटी ते मौजूदु पुलिस एहलकारनि फायरिंग कई। फायरिंग खां पोइ हिकिड़े जेको बमबार पंहिंजो पाण खे मस्जिद जे मंबर जे आॾो पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। हाणे उन खां पोइ जेको ॿियो जेको ज़ख़्मी थी वियो उहो बाद में मुंहिंजे ख़्याल में उहो बि उन धमाके में ई मारिजी वियो। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त एतिरे वॾे धमाके खां पोइ उन मैसेज कहिड़ो आहे, जंहिंखे शेख रशीद अहमद साहब इंटीरियर मिनिस्टर साहब चए थो त इहो धमाको पाकिस्तान खे गैर मुस्तहकम करण जी कोशिशि आहे। ऐं धमाके जो कोई शेख रशीद चवणो त इन धमाके जो को बि थ्रेट अलर्ट जारी न थियो हो, यानी अॻुवाट का अहिड़ी का इतला न हुई त इहो किथे को रिस्क आहे या हिते कुझु थी सघे थो। ऐं शेख रशीद साहब वधीक चए थो त इहो आपघाती धमाको जेको आहे सोचियल सम्झियल साज़िश आहे। उन सां गॾोगॾु गैर मुल्की क़ुवतूं पाकिस्तान जो अमुन तबाह करणु चाहिनि थियूं। चीफ सेक्रेटरी IG खे नोटिस वठण जी चयो आहे। बहरहाल रिवायती स्टेटमेंट आहे ऐं शेख रशीद साहब सॼी जेका ॻाल्हि कई आहे उहा गैर मुल्की क़ुवतुनि ते ऐं पाकिस्तान खे गैर मुस्तहकम करण जी कोशिशि सां उनखे भेटियो आहे। इन ई मामले ते ॻाल्हाईंदो हिन वक़्तु असांखे बैलेंसिंग टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल आहिनि नसीर मेमण साहब, इनाम भट्टी साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ऐं डॉक्टर अयूब शेख साहब। कोशिशि कंदासीं त डॉक्टर रफ़ीक चांडे साहब खे बि अॼु हिन डिस्कशन में वठूं, पर सभ खां पहिरियों हलूं था नसीर मेमण साहब ॾे। नसीर साहब तव्हां असांखे ॿुधी रहियो साईं? जी साईं। नसीर साहब हीउ तमामु वॾो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे ऐं हेॾो वॾो ब्लास्ट थियो आहे, उन ब्लास्ट में 7 ॼणा शहीद थियण, ऐं तव्हां छा था सम्झो इहो केतिरो वॾो मैसेज आहे? ऐं इन वाक़िअनि जे बाबति अॻुवाट कथियूं थी चुकियूं हुयूं त थ्रेट्स थींदा, ऐं मामला ख़राब थींदा, पर हिन वाक़िए जे पस मंज़र ऐं पेश मंज़र ते तव्हां छा चवंदा? जने सब खां पहिरें त इंतहाई हिकिड़ो ट्रेजिक वाक़ियो आहे, जिन घराणनि जा अॼु हुते बदकिस्मती सां नमाज़ ते पढ़ण लाइ वियल माण्हुनि जा लाश विया हूंदा, हुनजे घर भातियुनि सां हमदर्दी इज़हार करियां थो, हुननि जे दुख में शरीक आहियां। ही तव्हांखे यादि हूंदो त ॾह को साल खनि अॻु 12 साल खनि अॻु या इहो 2010 वारे अरसे खां कुझु साल अॻु ऐं पोइ वेंदे 14-15 ताईं लगातार पाकिस्तान में इन क़िस्म जी दहशतगर्दी जा वॾा वाक़िआ थींदा हुआ। ऐं ख़ासि तौर ते पिशावर में हिकिड़ो वक़्तु हो जो जुमे जे ॾींहुं को जुमो ख़ाली न वेंदो हो जो कंहिं मस्जिद जे ॿाहिरि आस पास में किथे या मस्जिद वटि या किथे को अहिड़ो खूनरेज़ वाक़ियो न थिए। ऐं उन खां पोइ के वॾे अरसे ताईं ठापुर रही, वॾे अरसे ताईं हिते ऑपरेशन्स थिया, हिक ॿिए पुठियां वॾा ऑपरेशन्स थिया, ऐं उन ऑपरेशन्स में हज़ारे माण्हू बेघर बि थिया, ख़बर न आहे केतिरा मारिजी विया। उते त इवन रिपोर्टिंग बि हलो न हुई सिक्योरिटी जे हवाले सां। त उन खां पोइ मुख़्तलिफ़ दवाऊं थींदियूं रहियूं त हाणे उनजी चेल चुबी चुकी आहे, हाणे दहशतगर्दी जी पहाड़ पटिजी चुकी आहे। पर पोइ असां लगातार ॾिसूं था त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुल्क जे हिकिड़ी लहर आयल आहे अॼुकल्ह, जंहिंमें दहशतगर्दी जा वाक़िआ थियनि पिया। तव्हां बलूचिस्तान में ॾिसो, हिक ॿिए पुठियां तमामु वॾा वाक़िआ थिया, पूरा उते ऑपरेशन हलिया 2-2 ॾींहं उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ हमलावरनि खे। ऐं बाक़ी जेके नंढा वाक़िआ जंहिंमें 2-3 माण्हू मारिजण खे त हाणे बदकिस्मती सां मीडिया वाक़िए तौरु शायदि 5 मिंटनि खां पोइ हुनजो हेठि पटी बि नथी हले। हाणे जी बिल्कुलु, जीअं कोयटा में थियो DSP शहीद थी वियो, वधि में फ्लैश ई 1/2 कलाक थियो, डिस्कस में 1/2 कलाक। हाणे इहा माना हिकिड़ी बेइज़ती थी वई आहे जो जेकर 10 खां मथे माण्हू जेकर ख़ुदा न ख़ास्ता वाक़िए में जानियूं नथियूं वञनि त हाणे मीडिया थोरे आम माण्हू हुनखे वाक़ियो नथो सम्झे, का ॿी शइ हुनखे बसि ख़बर हुनखे डोमिनेट करे थी वञे। त मूंखे हिन वाक़िए जे हवाले सां ज़ाहिर आहे हिकिड़ी त वेव आयल आहे जेका हुन सॼी सूरत हाल जे करे असां सम्झूं था त उनजा कनेक्शन
सरहद पार में बि आहिनि, अफ़गानिस्तान खां लगातार इहे वाक़िया थींदा रहिया आहिनि। पर हाणे ही त जेसिताईं इहो जेको हुनजा माण्हू जो ॻिची मिली आहे, जंहिंखे जेको हुन खुदि आपघाती हुयो, थी सघे थो हुनजा तफ़सील जॾहिं साम्हूं ईंदा त वधीक बहितर पतो पवंदो त हुन में कहिड़ा हथ मुलविस आहे। बाक़ी शेख रशीद जी स्टेटमेंट थ्रेट अलर्ट न होवे। थ्रेट अलर्ट छा तव्हांखे ईमेल करे इतला करे 5 ॾींहं अॻु फेसबुक ते लिखे को दहशतगर्द मां करणु वेंदुसि। थ्रेट अलर्ट न हुजण बि इंतज़ामी गफ़लत ऐं लापरवाही फेल्यूअर जी निशानी आहे। छो त एॾो वॾो जंहिं सानियो थियो आहे, जॾहिं हुनजी आपघात वारे किथे वेही तयारी कई हूंदी, को हुनजो सामान आयो वियो हूंदो, का मूवमेंट थी हूंदी, को राब्ता थिया हूंदा, तो थ्रेट अलर्ट त इंटेलिजेंस सिस्टम उतां पिक कंदो आहे न। पर सर नसीर साहब जेको बुनियादी शइ आहे जे इन ते ई मां कंटिन्यू कयां थो अव्हांजे इन लाइ टेकल पॉइंट ऑफ व्यू ते, इहे ख़ुदि जेको आहे हिकिड़ी शयूं ऑब्वियस हुयूं नज़र अचनि पियूं। अफ़गानिस्तान में जेका चेंज आई ऐं उते जॾहिं अगस्त में तब्दीली आई हुई त सॼी गवर्नमेंट मशीनरी, असांजा सॼा स्ट्रेटजिक माहिर सभु चवनि पिया त उन जो बैकलिश थियणो आहे पाकिस्तान ते। ऐं ज़ाहिर आहे जेके गैर मुल्की क़ुवतूं आहिनि, ताक़तूं आहिनि, उन्हनि जा पंहिंजा मफ़ाद ऐं तरजीहूं आहिनि, उहो कंहिं बि रीति कंहिंखे भड़काए, कंहिंखे इग्नाइट करे उहो पंहिंजा टारगेट्स अचीव करे सघनि था। ऐं जॾहिं इहा वेरी वेल नोन ॻाल्हि आहे, वेरी वेल अंडरस्टूड ॻाल्हि आहे, त पोइ सुवाल इहो थो पैदा थिए त प्रिपरेशन ते त किथे न किथे खोट वाद थी सघे थी न। मां बिल्कुलु इहा ॻाल्हि पियो कयां त जॾहिं हू चए थो त थ्रेट अलर्ट न हो त इहो बि पंहिंजी नाकामी जो एतिराफ़ था कनि। इहो चई वाजा न थींदा। थ्रेट अलर्ट खे सुंघणु ऐं उनखे सेंस करणु ऐं उनखे ट्रैक करणु, इहो ई त इन सॼे सिस्टम जो कमु आहे, प्रीएम्प्ट करण वारो। त हिकिड़ो त इहो आहे सॼे सिस्टम जो सॼो। ऐं ॿियो छा आहे त जॾहिं खां पाकिस्तान जा पंहिंजे जेको तहरीक तालिबान पाकिस्तान सां हिननि खे पाकिस्तान खे उमेद थी त हाणे उते जॾहिं तालिबान जी हुकूमत आई आहे, असां हुननि खे हेॾी वार कई आहे पाकिस्तान, त हाणे उहे पंहिंजो इंफ्लुएंस यूज़ कंदा। ऐं जेका तहरीक तालिबान पाकिस्तान आहे उन्हनि खे हू कंहिं तरह राज़ी कंदा त हू पाकिस्तान सां हाणे या हथ चुरांदे या न कनि। पाकिस्तान में असां गवर्नमेंट सां ठा जूं ॻाल्हियूं थियूं, मुज़ाकरात बि थिया, टास्क थिया, ऐं पोइ असां ॾिसूं था उहा शइ निबेदी कंहिं न थी त नफ़ो थी। तंहिंजी माना त जेका असां तहरीक तालिबान जेका हिते आहे ऐं जेका तालिबान जमायत अफ़गानिस्तान में आहे, छा उहे ॿ अलॻि शयूं आहिनि? उहे ॿ अलॻि धुरियूं आहिनि। या ॿियनि लफ़्ज़नि में त जेका उते तालिबान जी हुकूमत वेठी आहे, उहा गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सां पंहिंजे तालिबान खे मामला निबेरण में सीरियस एफर्ट न पई करे। माना उहो गेप कहिड़ो आहे स्ट्रेटेजिक? उहो छा फॉरेन पॉलिसी जो किथे गेप आहे? उहो वरी जमील साहब असांखे बहितर सम्झाए सघंदा त इहो लिंक किथे आहे। त ॿ ॻाल्हियूं मां रुॻो हुन में ॿियूं एड कंदुसि जेके मूंखे ॾाढियूं सिग्निफिकेंट लॻनि थियूं। जी, अॼु पाकिस्तान जी अंदरि ऑस्ट्रेलिया 24 सालनि खां पोइ तमामु वॾी, जी जी बिल्कुलु, मां इहो ई सवाल तव्हांखां जोड़ण वारो हुउसि। ऑस्ट्रेलिया 24 सालनि खां पोइ, ऑस्ट्रेलिया जहिड़ो मुल्क क्रिकेट खेॾणु तव्हांजी धरती ते आयो आहे, उहो बि रावलपिंडीअ जहिड़े शहर में, ऐं उनजे पहिरें ॾींहं ते धमाको थियणु, इहो ॾाढी सादी ॻाल्हि त कान थी लॻे एतिरी। मूंखे हिन जी टाइमिंग जो कनेक्शन थो लॻे। तव्हां ॾिसो त पाकिस्तान में हिकिड़े वर्षे खां पोइ पाकिस्तान में ॿाहिरनि मुल्कनि जूं टीमुनि पहिरें न पिया आहियूं। न्यूज़ीलैंड वापसि हली वई, बर्तानिया जी टीम जवाबु ॾेई छॾियो, ऐं पोइ जंहिं तरह पाकिस्तान ज़ाहिर एफर्ट कई हूंदी डिप्लोमेटिक लेवल ते। ऑस्ट्रेलिया त इन ई यानी ग्रुप जो मुल्क आहे, हुन मां हिते अचणु हुननि तमामु हिकिड़ो वॾी करेज कई आहे हिन लिहाज़ खां। हाणे हिन वाक़े जा उन ते कहिड़ा असर पवंदा गॉड नोज़, या 1 ॿिनि ॾींहंनि में ख़बर पवंदी त इहो हिकिड़ो ॾाढो सेटबैक न ख़ुदा न ख़ास्ता ॿियो हिकिड़ो पाकिस्तान लाइ थिए। पर उहो मूंखे लॻे थो हुनजी टाइमिंग हुन सां मिक्सड आहे। जी, मां हिकिड़ी अहम ॻाल्हि करां जेका हुन खां वधीक मुंहिंजे लाइ ॻणती जोगी आहे त हिन पंजाब में तमामु वॾा पीपुल्स पार्टीअ जा जलसा थियनि पिया, लॉन्ग मार्चिस हलनि पिया, उहे पंजाब जे हदुनि में आहिनि। ऐं ज़ाहिर आहे पीपुल्स पार्टी जी क़यादत केतिरो बि पाण खे हुन महफ़ूज़ रखियो जीअं छा, पर ॾिसो हू पब्लिक में एक्सपोज़ आहिनि, हू हुन गाॾियुनि ते ओपनली बि कैंपेनिंग कनि पिया था। अॻियां वरी ॿियो लॉन्ग मार्च हिकिड़ो ऐलान थियल आहे पीडीएम जो, हिकिड़ो पूरी वेव आयल आहे हींअर एक्टिविटी जी जेका हुकूमत मुखालिफ़ आहे। त हिन क़िस्म जा वाक़िया थोरो ख़ौफ़ बि पैदा कनि था, जेतोणीकि पॉलिटिकल क़यादतूं जानियूं तरीक़े ते खणी था घुमनि, पर हिकिड़ी ॻणती ज़रूरु थिए थी त उन्हनि जी सिक्योरिटी खे बीफ अप करण जी ज़रूरत आहे, उनजे रूट्स ते फुली सिक्योर करण जी ज़रूरत आहे। ही पेशावर जी मसईद में जेकर हेॾो खूनरेज़ वाक़ियो थी सघे थो, ऐं असांजो सिस्टम चए थो त असांखे अलर्ट ई न आयो, त पोइ ही जेके हज़ारे माण्हू रोज़ जलसनि में शरीक आहिनि, अॻियां धरणो हणाईंदा या वेहंदा, त मूंखे इन्हनि जी सिक्योरिटी जी बि हिकिड़ी ॻणती पैदा थिए थी। इहा हुकूमत खे इनखे प्राइम रेस्पॉन्सिबिलिटी तौरु हुनजी हिफ़ाज़त जो बंदोबस्तु करणु घुरिजे हिन हालत में। जी, डॉक्टर जमील ख़ान साहब, तव्हां ॿुधी रहियो सर मूंखे?
बिल्कुलु क्लियर। सर हाणे पेशावर में धमाको थी वियो, 57 ॼणा शहीद थी विया। नसीर साहब काफ़ी तफ़सीली हिन ते ॻाल्हायो आहे, पर आख़िरी जेके नसीर साहब जूं 2 पॉइंट्स आहिनि उन पॉइंट्स खे कन्वर्ट कंदुसि मां तव्हां खां डायरेक्टली सवाल में। हिकिड़ो, 24 सालनि खां पोइ पाकिस्तान जी धरतीअ ते क्रिकेट जी माइटी टीम, माइटी ऑस्ट्रेलियन, माना ऑस्ट्रेलिया जॾहिं जंहिंजी दौरो कंदो आहे कि ऑस्ट्रेलवी क्रिकेट टीम जॾहिं कंहिं मुल्क जो दौरो करे थी त इन मां साबित थिए थो त उहो मुल्क हाणे बिल्कुलु नॉर्मल थी वियो आहे। ऐं ऑस्ट्रेलिया जे अचण खां पोइ हिकु पूरी इंटरनेशनल एक्टिविटी शुरू थी वेंदी। उन जे टेस्ट जो पहिरियों ॾींहुं आहे ऐं असां वटि धमाको थियो आहे। ॿियो नसीर साहब खे ॻणती आहे, उनजो इहो ख़्यालु आहे त असांजी जेका पॉलिटिकल क़यादत आहे उहा बि हिकिड़े क़िस्म जी ज़ाहिर अनसेफ आहे। हिननि सर्कमस्टेंसिस में एतिजाजी तहरीकूं शुरू थियनि पियूं, एतिजाज शुरू थियनि पिया, त इन्हनि सर्कमस्टेंसिस में जॾहिं असांजे वॉलेटाइल सिचुएशन हुजे, असांजूं नेबरिंग कंट्रीज़ असां लाइ सुठा, उन्हनि जा जेके आहिनि हिकमत अमलियूं असां लाइ बहितर न हुजनि, पॉज़िटिव रवैया न हुजनि, ऐं ऑलरेडी असां हिकिड़ी माना कमज़ोर पोज़ीशन में हुजूं ऐं अंडर थ्रेट हुजूं, उन सॼे पस मंज़र में हिन धमाके खे अवां खे पिया ॾिसो। ज़ाहिर आहे जेके इहे माण्हू धमाके में जेके इन्वॉल्व आहिनि, जेके कराइनि था पिया हिन जे पुठिते वेही, ज़ाहिर उन जो को मक़सदु आहे न, ऐं उहो मक़सदु 5th जनरेशन वार जो हिकिड़ो हिसो आहे, उन ते ॻाल्हाए था वठूं। ऐं सबोटाज करण वारी ॻाल्हि साईं सीधी नज़र थी अचे, छो जो हिकिड़ी एतिरी वॾी टीम, एतिरो वॾो इवेंट पाकिस्तान में, पाकिस्तान जो हिकिड़ो सॉफ्ट इमेज, पाकिस्तान माना महफ़ूज़ मुल्क सम्झो वञे हा जे इहो या हाणे बि इंशाअल्लाह मां दुआ था कयूं, पर मूंखे लॻे थो तमामु ॾुखियो थो लॻे त ऑस्ट्रेलियन टीम जेका आहे उहा हू पंहिंजे सभु मैच कढी वेंदी, छो जो मां इन जेके इंटरनेशनल सिक्योरिटी असेसमेंट यानी सिक्योरिटी जेके असेसमेंट ऐं मैनेजमेंट जो जेको हिकिड़ो निज़ाम आहे, हिकिड़ो तरीक़ो आहे जंहिंजे तहत इहे मुल्क पंहिंजे सिक्योरिटी असेसमेंट ऐं रिस्क मिटिगेशन कंदा आहिनि, उन सां मूंखे वाक़फ़ियत आहे। मां सम्झां थो त हाणे उहे शुरू थी विया हूंदा ऑस्ट्रेलियंस, ॿिया बि यूरोपियन कंट्रीज़ जेके आहिनि यानी वेस्टर्न कंट्रीज़, ऐं यूनाइटेड नेशन जो जेको इदारो आहे, वी कॉल इट एज़ द UNDSS, माना यूनाइटेड नेशंस डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी एंड सिक्योरिटी, जंहिंजो चीफ सिक्योरिटी एडवाइज़र इस्लामाबाद में वेही इन वक़्तु फ़क़ति इहे कमु कनि था पिया त उन जी रीअसेसमेंट कनि, ऐं उन रीअसेसमेंट में मूंखे नथो लॻे त उहो अलर्ट जेको आहे उन जो जेको लेवल 4 ते हो या लेवल 3 ते हो, उनखे न वधाईंदा। जे वधाईंदा त ऑस्ट्रेलियन टीम जो हिते कंटिन्यू करणु मूंखे ॾुखियो थो नज़र अचे। उहो ई मक़सदु आहे असां जेके दहशतगर्दी कराइनि था पिया ऐं जेके माण्हू पाण खे पाड़ीनि था पिया, उन्हनि खे ख़बर न आहे त छा हुन जो असरु थींदो। उहे त ज़ाहिर आहे हिकिड़ो आलाकार आहिनि, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि पॉलिटिकल साइड बि जेकी हाणे प्रॉब्लम ई आहे, असांजा जेके इहे तंज़ीम आहिनि, असांजे दहशतगर्द ग्रुप जे आहिनि, असांजा मज़हबी ग्रुप जेके आहिनि, उहे बि अलाइन थी विया आहिनि पॉलिटिकल निज़ाम सां, या माना मां नथो चवां त पॉलिटिकल निज़ाम जो हिसो थी विया आहिनि, पर उन्हनि खे हिकिड़ो सॉफ्ट कार्नर थी वियो आहे त जेको एक्स पार्टी जेका आहे उहा असां लाइ बहितर आहे, वाई पार्टी असां लाइ बहितर न आहे। जीअं पीपल्स पार्टी शुरू खां वठी पीपल्स पार्टी अंडर थ्रेट रही आहे इन्हनि दहशतगर्दनि खां, उनजो सबबु हिकिड़ो आहे ऐं उनखे शाबाश ॾियणु खपे इन मामले में पीपल्स पार्टी जी क़यादत सईद बेनज़ीर भुट्टे खां वठी अॼु ताईं त हमेशह खुली इन्हनि दहशतगर्दी जे ख़िलाफ़ बयानु ॾिनो आहे, ऐं पोयनि ॾींहंनि में बि जेॾीमहिल TTP जेके मुज़ाकरात हलनि पिया त खुली बयानु इन्हनि ॾिनो ऐं TTP जे ख़िलाफ़ ॾिनो। हाणे ही सभु शयूं तव्हां ज़हन में रखो त उन तव्हांखे जवाबु थोरो मिली वेंदो त 1 इहा त 4th ऐं 5th जनरेशन वार जो हिसो, 2 जेके सूट कहिड़ो निज़ाम इन्हनि दहशतगर्दनि जे खे थोरो हवा ॾींदी आहे या उन्हनि खे थोरो आसरो मिलंदो आहे या उन्हनि खे महसूसु थींदो आहे त बाबा ही फलाणी पार्टी जेका आहे उहा असांजी आइडियोलॉजी जे ख़िलाफ़ु आहे, इन करे इन पार्टी खे असां दसियूं त ही इन लिहाज़ सां मूंखे अञा गणती थी पई आहे, छो जो मां जेॾीमहिल शहीद बेनज़ीर भुट्टे जो वाक़ियो थियो हो कारसाज़ वारो, त उन में मां असेसमेंट ॾिनी पंहिंजी पूरी जेका प्रोफेशनल असेसमेंट हूंदी आहे, उन में जेके वीकनेसिस हुया उन्हनि वीकनेसिस खे पूरे तरीक़े सां एड्रेस न कया विया ऐं उन जे करे
रावलपिंडी में बेनज़ीर भुट्टे खे शहीद कयो वियो ऐं उन खे बि उन हाणे इन में ॿ रुख ॿिया था निकिरी अचनि। हिकिड़ो त सरकार जो जेको आहे ज़िमो आहे त उहो सभु निज़ाम बेहतर तरीक़े सां अहिड़नि जुलूस जलसनि जो कनि। ॿियो इहो आहे त असांजी पॉलिटिकल पार्टी इंक्लूडिंग पीपल्स पार्टी उन्हनि खे इन जी ॼाण न आहे कि पंहिंजी हिफ़ाज़त अहिड़नि जुलूसनि जलसनि में जेके एक्सपोज़ था कनि त कहिड़ा तरीक़ा हुअणु खपनि। उनजो जेको ट्रक इहो आहे, हाणे उन ट्रक ते मां वधीक इन करे न ॻाल्हाईंदुसि त छो जे मूंखे ख़बर आहे त दहशतगर्दनि जे हथ जेके इहा बिल्कुलु इन करे छोकी मूंखे उन जी बि ॼाण आहे, पर उन में अॼुकल्ह इहो मामिलो तमामु टेक्निकल थी वियो आहे ऐं उन टेक्निकल नो हाउ असांजे मुल्क में तक़रीबन न हुअण जे बराबरि आहे। मां इन ते कलाक ॻाल्हाए थो सघां त उन में टेक्निकल नो हाउ उन जी छा हुअणु खपे ऐं जेके ट्रक था ठाहिनि, जेके जंहिं बिल्डिंग में रहाइनि था पिया VIPs खे या जंहिंखे हिफ़ाज़त ॾियणो आहे ऐं उन जा कहिड़ा पैरामीटर्स हुअणु खपनि ऐं कीअं उनखे महफ़ूज़ करणु सर हिकिड़ी अहम शइ त जी सर मां हिकिड़ो जुमिलो तव्हांखे दुनिया में जी इनखे दुनिया में चवंदा आहिनि त रिस्क मिटिगेशन। दुनिया में जेके बि रिस्क आहिनि दे कैन बी मिटिगेटेड, माना उन्हनि खे माण्हू हल्को करे थो सघे, ख़तमु करे थो सघे। उन जा सॼा तरीक़ा आहिनि। उन खां पोइ 4.1 मिनट ईच और 2 मिनट्स ईच जो मोड ॿिया आहिनि। ते तव्हां को सवाल पिया करणु चाहियो कयो त मां जी मां हिकिड़ो सवाल हिकिड़ो अहम नुक़्तो आहे उन ते तव्हांजी मूंखे त छेद घुरिजे, सिंधीअ में चइबो आहे छेद कयो उन ते। जॾहिं इंटीरियर मिनिस्टर इहो लफ़्ज़ चए त असां वटि थ्रेट अलर्ट न हो, इन ते तव्हां छा चवंदा? न उहो त ज़ाहिर आहे हाणे थ्रेट अलर्ट न हो, तंहिंजो हाणे सॼो तफ़सील पोइ तव्हांखे मां ॿुधायां। असांजा 36 खण इदारा आहिनि पूरा, जिन्हनि जी कोऑर्डिनेशन पहिरियां बि न हुई, उन खां बाद थोरी घणी बहितर थी। हाणे बि उहा जेका कोऑर्डिनेशन आहे जेका हुअणु खपे नाहे। तव्हांजी खे मां मिसाल ॾियां त 9/11 खां बाद अमेरिका जी हालत बि इहा ई हुई जेका अॼु असांजी हालत आहे। कोऑर्डिनेशन जे लिहाज़ सां जेके बि उन्हनि जा इदारा हुया उन जी पाण में एतिरी कोऑर्डिनेशन जो को निज़ाम न हो, मरबूत निज़ाम न हो, त उन जे करे उन्हनि ते खे उहो 9/11 जो थियो। उन खां बाद जेको उन्हनि निज़ाम खे वरी उन्हनि रीवैम्प कयो, वरी ठाहियो। तव्हां ॾिसो त 9/11 खां बाद को अहिड़ो वॾो वाक़ियो उते न थियो। असां बि 20 पॉइंट्स नेशनल एक्शन प्लान असां 20 पॉइंट जा ठाहिया, जंहिंमें 5 पॉइंट जेके आहिनि 4.5 ऐं 5 पॉइंट जेके आहिनि उन्हनि ते इम्प्लीमेंटेशन थी वई। उहे पॉइंट हुया त उन्हनि खे जेको आहे हथोड़ो खणी ऐं उन्हनि खे बिल्कुलु तबाह करे छॾियूं। हू थी वियो, माना जेको बंदूक जे ज़ोर सां थियणो थी वियो। बाक़ी 15 उन वक़्तु, पर उन वक़्तु बि मां टेलीविजन चैनल्स ते चवंदो हुउसि त टेररिज़म खे एड्रेस करण लाइ, टेररिज़म खे ख़तमु करण लाइ हिकिड़ो पैकेज हूंदो आहे। असां पंहिंजो पैकेज 20 पॉइंटनि जो जेको हो उन्हनि में 5 पॉइंट असां पूरा करे सकियासीं। उहो जेको आर्मी जे हवाले हो, बाक़ी 15 पॉइंट केरु करे आहे उहे अञा ताईं लटकिया पिया आहिनि। अञा ताईं उहो पैकेज पूरो न थियो आहे। उन पैकेज में छा हो? उन पैकेज में इंटेलिजेंस जेका आहे गैदरिंग जी, कोऑर्डिनेशन जी, नेक्टा खे पावरफुल करण जी, इंटेलिजेंस जी जेका आहे सोर्सेस खे एनालाइज़ करे उन इस्तेमालु करण जी, लिटरेचर जी, हेड स्पेस पी जी, मदरसनि जी, ऐं उन खां अलावा आख़िरी ॻाल्हि जेका उन में न हुई, जेका नसीर मेमन साहब बि ॻाल्हि कई त असांजी फॉरेन पॉलिसी जंहिंमें अफ़गानिस्तान तालिबान जी ॻाल्हि हले पई, असां उन्हनि खे नेगोशिएटर करे ठाहे तस्लीम कयोसीं। TTP उन वक़्तु बि पीपल्स पार्टी उन बयानु जेको ॾिनो हो टेररिज़म जे ख़िलाफ़ु असांखे यादि आहे उहो। ऐं अॼु मूंखे त तमामु हिन मामले में ॻणती थिए थी पई त जेके एतिरा वॾा जेके पॉपुलर क़िस्म जा जेके इन जो हले थो पियो मार्च, बहरहाल वरी अचां थो उन ते त TTP जेको आहे जेका आहे उहा उनखे बि हैंडल जंहिं हिसाब सां थियणो न थी सघियो। उन खां अलावा जेका ॻाल्हि आहे उहा त असां वटि तक़रीबन जेकी फॉरेन पॉलिसी में असांखे जंहिं हिसाब सां
तालिबान के अफगान तालिबान के हैंडल करणो न करे सकिया राजू लास्ट पॉइंट एंड 30 सेकेंड्स त राजू जेको आहे उहो मैक्सिमम बजट सॼी दुनिया में जेको आहे उहो डाइवर्टेड आहे पाकिस्तान जे ख़िलाफ़ राजा बजट उहे बजट इस्तेमालु था थियनि जेके माण्हू पाण खे फाड़नि था पिया इन्हनि खे ख़बर न आहे हिते राज आहे ऐं किथां था कनि जेके ऑपरेटर आहिनि उन्हनि खे पैसा पाई मिले उन्हनि खे सहूलियतूं मिलनि थियूं पियूं असांखे पाकिस्तान खे इंडिया ते असां डोसियर मोकिलियोसीं सभु कुझु कयोसीं असां उनखे परसू कयूं असां प्रेशर विझरायूं ॿियनि ते सैंक्शन ते लॻी था पवनि इंडिया ते प्रेशर बि नथो पवे त तव्हां एतिरो पर असांखे पंहिंजे घर खे मज़बूत करणो पवंदो पहिरियां पंहिंजी हिफ़ाज़त करणी पवंदी वी कैन नॉट मीट द रिक्वायरमेंट्स ऑफ द करंट threat of terrorism unless with the 19th century tools. We have to have 21st century tools to address the risk of terrorism in our country. Okay sir, Dr. Ayub Sheikh साहब तफ़सीली ॻाल्हायो डॉक्टर जमील अहमद खान साहब हर पासे खे उन्हनि कवर करण जी कोशिशि कई आहे उन्हनि ते पंहिंजो एनालाइज़ बि ॾिनो आहे तव्हां अॼु जे वाक़े ते तव्हांजी कहिड़ी राय आहे अॼु जे अफ़सोसनाक वाक़े ते हिकिड़ो त पाकिस्तान खे डाइवर्ट कयो त जेको सेक्टेरियन डाइवर्शन थिए सुन्नी मस्जिद में धकु हणो त शीयनि खां नफ़रत वधे शीयनि खे धकु हणो त सुन्नियुनि खां नफ़रत वधे हिकिड़ो त हिन अॼोके शीयनि जे इमाम बारगाह में इहो जेको सानियो थियो आहे उनजो हिकिड़ो मक़सदु त सेक्टेरियन आहे फ़िरके वारियत वधाइण आहे फ़िरके वारियत वधाइण जॾहिं बि फ़िरके वारियत तव्हां वधायो न दुनिया में किथे बि भले इसराइल में तव्हां यहूदियुनि जो हिसाब वधाईंदव न फ़िरके वारियत जो त उनजो मतिलबु आहे तव्हां पॉलिटिक्स खे घटाइण था चाहियो इहो रेसिप्रोकल आहे इनवर्स रेसिप्रोकल जेको थींदो आहे न असांखे पढ़ाईंदा हुआ रियाज़ी में इंटरमीडिएट में रेसिप्रोकेट थी करे ॻाल्हि उन में सफ़ा सवली ॻाल्हि हीअ आहे त जमील अहमद खान साहब चयो न हाणे मां सुवाल ऐं उनजो जवाबु पाण सुवाल थो कयां पाण जवाबु थो ठाहे MBS वारो अॼोको बयान बि शामिल करे वठिजो डॉक्टर साहब हा जी अवांखे हाणे तव्हांखे चवंदा अदा पोइ भला उहो ड्रोन कैमरा जो पर लॻो आहे आसपा खे मथे में भला पोइ अलाह ख़ैर करे उते कंहिं ॿिए माण्हूअ खे को बम जो टुकड़ो लॻे हा त पोइ छा चवां अदा हीअ जो तव्हां जुलूस करे हज़ारे माण्हू गॾु वठी था वञो भला इन जी सिक्योरिटी तव्हांखे सरकार ॾेई सघे थी इहो मुमकिन आहे हिते त छॾियो दुबईअ में अमेरिका में इंग्लैंड में मुमकिन आहे जॾहिं दुनिया में किथे बि मुमकिन कोन्हे पोइ फ़िरके वारियत जो केर बि निशानो थींदो त तव्हां बचाईंदो पंहिंजी लीडरशिप कीअं पोइ अदा भला इन जे घर में अवल जेका बेनज़ीर आहे अवल जेको मीर मुर्तज़ा आहे जेको शाहनवाज़ आहे उन्हनि सां जेको कुझु थियो आहे या पीपल्स पार्टी जी लीडरशिप जा हॾ गुॾ भॻा आहिनि कारसाज़ खां वठी 27 डिसंबर ताईं उहो तव्हांखे ख़बर कान्हे पोइ जेका इस्लामाबाद में वकीलनि जे लाइ जेका हिमायती जजनि जे लाइ हिमायती कैंप हुई जंहिंमें डॉक्टर इसरार अमन जूं 2 जंगूं हली वियूं ऐं 40 माण्हू पीपी जा शहीद थिया भला उहा यादि कोन्हेव भला तव्हांखे हू यादि कोन्हे भला तव्हांखे हू यादि कोन्हे हू कोन्हे हू कोन्हे हू कोन्हे हिकिड़ी डिघी कतार आहे उन डिघी कतार जो फसानो वरी अचे किसा ख़्वानी बाज़ार जे पेशावर धमाके हिकिड़ो डायरेक्शन आहे न इहो त जीअं मिसाल तौरु मां कतई कलामी माफ़ वरी इते ई मां सवाल तव्हां कयां थो जीअं ॾिसो त हिकिड़ो त अगस्त में कुझु शयूं वाज़े थी वियूं अगस्त में जीअं अफ़गानिस्तान में तब्दीली आई हिननि ई प्रोग्राम में डॉक्टर जमील साहब नसीर साहब अवां इनाम साहब ऐं ॿिया दोस्त ॻाल्हाईंदा रहिया त थ्रेट वधियो आहे ऐं नेचुरली उनजो हिकिड़ो बैकलिश अचिणो आहे ऐं उन लाइ हिते मुंहिंजे ख़्याल में सभु वस वारा तयारु हुआ ज़हनी तौर ते उहो ईंदो हिते सुवालु इहो थो पैदा थिए त उनखे रोकण लाइ जेका हिकमत अमली घुर्बल आहिनि उहे केतिरियूं इफेक्टिव आहिनि हीअ त माना लेट सपोज़ जेके नंढा नंढा वाक़िया थियनि था उनखे त पाण जोड़े कंहिं बि डॉट सां कनेक्ट करे सघिजे थो पर मैक्रो पर्सपेक्टिव में जेको जंहिंजो इशारो अॼु शेख रशीद बि कयो आहे त मुल्क खे गैर मुस्तहकम करण जी साज़िश थी रही आहे उन मैक्रो पर्सपेक्टिव में तव्हां कीअं ॻाल्हाईंदो न शेख रशीद जी जाइ ते मां बि हुजां त इहो ई बयानु ॾियां न इन जो मतिलबु आहे शेख रशीद जो बयानु न आहे जेको फवाद चौधरी बयानु ॾिनो आहे फवाद जी जाइ ते केर बि हुजे इहो ई बयानु ॾियां जी असल ॻाल्हि हीअ आहे त बयान असांजा ठहियल हूंदा आहिनि मां चीफ मिनिस्टर हाउस में प्रेस सेक्रेटरी हूंदो हुउसि
त दावत हिकिड़े फंक्शन जी आगा खान साहब आयो त चयो तव्हां दावत चयो साईं लिस्ट ठही पई आहे। उन लिस्ट में तकबीर रिसाले जो जेको मालिक हो मौलाना सलाउद्दीन उन जो बि नालो हो। मूं चयो हाणे आगा खान जे फंक्शन में मौलाना साहब खे दावत ॾिजे न ॾिजे? चयो साईं लिस्ट गोस अली शाह जे वक़्त खां ठही पई आहे। सो मुंहिंजा जमील साहब तो लिस्ट ठही पई आहे तो बयान ठहियल मां बि शामिल हुअसि लिस्ट ठाहिण में। अच्छा बयान जेके आहिनि साइकिलो स्टाइल आहिनि ऐं इंतिहाई ॾुख मञा इंतिहाई सदमे विचां। मूंखे तकलीफ़ सॼे पाकिस्तान जी आहे, मूंखे कंहिं हिकिड़े फ़िरके जी कान्हे। इंसाननि जो ही हेॾो वॾो जेको नुक़सानु आहे उन्हनि जे हिकु हिकु घर में जेको ॾुख आहे, पर ॾिस न इन ॾुख सां गॾु हिकिड़ी ॿिया दरिया ॾुख जा उहे कीअं शुरू थींदा। तव्हां सां क्रिकेट उन जो सानियो वधंदो, जीअं जमील अहमद ख़ान साहब चयो। तव्हां वटि इन्वेस्टमेंट जो सानियो वधंदो, जीअं नसीर चयो। अव्हां वटि माण्हू अचण खां घबराईंदा, अव्हां सां ॻाल्हाइण खां घबराईंदा, अव्हां खे चङो चवण खां घबराईंदा। ही रुगो हिकिड़ो बम धमाको कोन्हे, ही पाकिस्तान सॼे जी पगड़ी लाहिण जे बराबरि आहे। मूंखे लफ़्ज़ मां इस्तेमालु करणु ॾियो जी। ऐं ही जेसि ताईं पाकिस्तान जा सिक्योरिटी इदारा, पाकिस्तान जा पॉलिटिकल इदारा गॾिजी इन मामले खे मोह नथा ॾियनि, तेसि ताईं पाकिस्तान FATF थो अचे अप्रैल में, पोइ छा कंदव? ही बम धमाको त हुनखे काठियूं अॻिते सोरींदो जमील साहब। सो अहिड़े नमूने सां हज़ार ॿियूं ॻाल्हियूं आहिनि। पाड़े में इंडिया वेठो आहे, अफ़गानिस्तान में इंडिया वेठो आहे। अफ़गानिस्तान जी गवर्नमेंट जी हिकिड़ी चार्जशीट नई ठहे पई पाकिस्तान जे ख़िलाफ़। ही सभु पाड़े में थिए पियो। इहो सभु जो सभु जेको आहे ऐं इंतिहाई मौदबाना तरीक़े सां पाकिस्तान जे समूरनि सिक्योरिटी इदारनि खे, सिक्योरिटी एजेंसियुनि खे, पॉलिटिकल इदारनि खे, पॉलिटिकल एजेंसियुनि खे, उन्हनि समूरनि माण्हुनि खे इहा गुज़ारिश करे सघां थो त अव्हां खे पाकिस्तान जे ॿाहिरि जो जेको आहे तस्वीर, उहो ब्राइट सॉफ्ट ऐं ग्लिटरिंग फेस ॾेखारण जे लाइ सभिनी खे गॾिजी महिनतूं करणियूं पवंदियूं। हे बिलावल ऐं मरियम नवाज़ जे सियासत खे रोकण लाइ बम धमाका हिकिड़ो हलंदव, ॿ हलंदव, 3 हलंदव, 4 हलंदव। भला कल्ह बेनज़ीर जीअरी हाणे कान्हे, पोइ बिलावल खे, पोइ बिलावल बि मिसाल, बिलावल पोइ मरियम। ही आख़िर करण छा पिया वञो? नंबर 1 इन करे तव्हां पंहिंजो पाण खे तब्दील कयो ऐं पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जे अवाम तोड़े पाकिस्तान जे समाज खे वॾो ख़तरो आहे, उन्हनि खे बचायो। जी इनाम भट्टी साहब तव्हां ॿुधी रहियो सर? जी बिल्कुलु जुनैद इनाम साहब, डॉक्टर जमील साहब, नसीर साहब ऐं डॉक्टर अयूब शेख साहब तफ़सीली राय ॾिनी आहे। तव्हां हिन ते छा चवंदो? धमाको जेको अफ़सोसनाक थियो आहे जंहिंमें 57 ॼणा शहीद थी विया। इंतिहाई ॾुख ऐं अफ़सोस खां पोइ आउं जुनैद इहो चवंदुसि त मुल्क जा सभु इदारा जेके हेॾी सारी नज़र रखनि था दुनिया ते अंदरि ऐं ॿाहिरि, उन्हनि खे अलाए छो इहा शइ नज़र न आई त अफ़गानिस्तान में अगस्त खां पोइ जेको कुझु थी रहियो आहे उन जा अॻिते हली करे जेके असरात निकिरंदा, उन जे ज़रूरत मुताबिक़ हिननि खे हाणे छा इंतज़ामात करणु खपनि। ऐं सम्झां थो त हीअ वॾे में वॾी कोताही उन्हनि सभिनी इदारनि जी आहे जेके चवनि था त थ्रेट अलर्ट मौजूदु कोन हो। थ्रेट अलर्ट जे लाइ आउं सादो इहो चवंदुसि त इंटेलिजेंस जी ॿोली में चयो वेंदो आहे त कलेक्टिंग इंफॉर्मेशन, कनेक्टिंग द इंफॉर्मेशन, ऐं उन खां पोइ उन ते जेको आहे क्रिएटिंग दी पाथ, त उन ते पोइ रस्तो तय कबो आहे त थियणु छा पियो वञे। आउं हैरत में आहियां त जेकॾहिं अगस्त में अफ़गानिस्तान जे अंदरि जेका तब्दीली आई आहे, उन खां पोइ अॼु जेको रशिया ऐं यूक्रेन वटि थिए पियो, अॼु जेको पाकिस्तान जे अंदरि ही अंदरूनी तौर ते PDM नून लीग पीपल्स पार्टी मुज़ाहिरा कनि पियूं, इन्हनि सभिनी खे बि जेकॾहिं हू इंफॉर्मेशन ऐं उन जे कनेक्शन्स खे नथा ॻंढे को उन मां पाथ क्रिएट करे सघनि त कहिड़ा कहिड़ा थ्रेट्स क्रिएट थी सघनि था, पोइ त हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। आउं त सम्झां थो इन्हनि वटि मुकमिल तरह ते इन्हनि सभिनी शयुनि जा वसीला मौजूदु आहिनि, जिन खे हू चङी तरह ते जेकॾहिं चैनलाइज़ कनि त उनखे ख़बर पइजी वेंदी त उहे थ्रेट्स किथां किथां मौजूदु आहिनि। ऐं पाकिस्तान में हाणे अॼु जे इन ॾींहं खां पोइ
अञा वधीक ईंदड़ थ्रेट्स कहिड़ा हूंदा। ऐं इनखे इन तरह सां कोन थो ॾिसां त को ही इन पॉलिटिकल सिर्फ़ु मोमेंटम खे रोकण जे लाइ इहो कयो वेंदो हुजे, पर आऊं इनखे मुल्क जी सालमियत, मुल्क जे ईंदड़ जमहूरी निज़ाम जे कंटिन्यूटी ऐं इन्हनि सभिनी शयुनि सां कनेक्टेड सम्झां थो त ही थियणु छा पियो वञे उहो हिकिड़ो तमामु को वॾो ख़तरनाक वरी मोड़ न अची वञे, छाकाणि त आउं सम्झां थो ही तमामु हिकिड़े वॾे अरसे खां पोइ जंहिं क़िस्म जो धमाको थियो आहे, इहो हिकिड़ो इंडिकेशन आहे त हाणे इन खां पोइ अंदरि वधीक मामला ख़राब थींदा। ग़ालिबन 5-6 सालनि खां पोइ अहिड़ो को वाक़ियो थियो आहे ऐं उहो उन ॾींहुं जॾहिं ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम पहिरियों ॾींहुं आहे हुनजे टेस्ट मैच जो, उहो ऑस्ट्रेलिया जहिड़ी टीम। इहो बि उन इंफॉर्मेशन जो हिकिड़ो नंढड़ो कनेक्टेड पाथ हुजणु खपे, यानी हिकिड़ी कनेक्शन हुनजी इहा बि हुजणु खपे त इहे सभु जेके दारान सभिनी शयुनि जी हूंदी आहे ख़बर त जेकॾहिं इहा शइ थिए पई त असां वटि थ्रेट्स कहिड़ा कहिड़ा क्रिएट थी सघनि था। त ऐं ॿियो उन खां पोइ जेको ही ख़तरनाक इंडिकेटर आहे उहो आहे मुल्क जे अंदरि सेक्टेरियन बुनियाद ते इन शइ जो थियणु। तव्हां ॾिठो हूंदो अॻे बि ईअं ई वाक़िया थिया, पर उन में हाणे जंहिं तरह सां ई जेको थियणु शुरू थियो आहे, विच में बि अॻ में 2-3 धमाका अहिड़ा थिया अफ़गानिस्तान जी तब्दीली खां पोइ, बलूचिस्तान में बि थिया, ऐं उनजो इंडिकेटर इहो ई हो त मुल्क जे अंदरि हिकिड़ो शिया सुन्नी तज़ाद खे तमामु तेज़ी सां वधाइण जी कोशिशि कई वेंदी। ऐं तव्हांखे यादि हूंदो अगस्त में अफ़गानिस्तान जे अंदरि ईंदड़ तब्दीली खां पोइ असां इन्हनि शयुनि जी निशानदेही कई त हाणे हिते पाकिस्तान जे अंदरि छा थी सघे थो ऐं उनखे फ्रेजाइल करण जे लाइ कहिड़ा कहिड़ा तरीक़ा इस्तेमालु थी सघनि था। उन में हिकिड़ो वॾे खां वॾो सबबु उन वक़्त में इहो बि ॼाणायो हो त हिकिड़ा त थिया अफ़गानिस्तान जे अंदरि मौजूदा जेके अफ़गान तालिबान वञी हुकूमत संभाले वेही रहंदा, पर उहे बि त मुजाहिदीन आहिनि जेके मौजूदा तालिबान हुकूमत जो हिसो न आहिनि, पर उहे 70s ऐं 80s वारे ज़माने में मुजाहिदीन रहिया ऐं उन्हनि जो बि सॼे जो सॼो हिते को न को पाकिस्तान जे अंदरि असर रसूख़ आहे ऐं उहे पाकिस्तान खे कीअं फ्रेजाइल करे सघनि था। त आउं सम्झां थो पाकिस्तान हींअर अफ़गानिस्तान जे मामले खां पोइ यूक्रेन ऐं रशिया वारो जेको मामिलो आहे इन खां पोइ पंहिंजे इन्हनि सभिनी शयुनि ते नज़रसानी करे ऐं उन में पंहिंजे स्ट्रेटजीज़ खे इन तरह सां ॾिसे त मुल्क जे अंदरि उनजी सालमियत जेका आहे ऐं मुल्क जे अंदरि अमुन अमान जेको आहे उनखे कीअं बरक़रार रखी सघंदा। ही त मूंखे ॿी उन सां गॾोगॾु तव्हांखे जेकॾहिं हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा हूंदी त इमरान ख़ान जेको ट्वीट कयो आहे, इमरान ख़ान जो जेको ट्वीट आहे उहो बजाए इन्हनि ॿियनि सभिनी शयुनि खे इंडिकेट करण जे उनखे वञी नवाज़ शरीफ़ सां कनेक्ट कयो आहे। त जॾहिं बि नवाज़ शरीफ़ जो कोई अहिड़ो मामिलो ईंदो आहे त उन खां पोइ अलाए छो मुल्क जे बॉर्डर ते ऐं मामलात अंदरूनी तौर ते ख़राब थियणु शुरू थी वेंदा आहिनि। त आउं सम्झां थो जेकॾहिं हिकिड़ो मुल्क जो हुकुमरान सिर्फ़ु उनखे इन पॉलिटिकल पस मंज़र में ॾिसे थो, इहा उनजी इंतिहाई कोताह नज़रिया, ही तमामु हिकिड़ो वॾो सम्झो तुंहिंजो इंतिहाई सेंसिटिव इशू आहे, उनखे इन तरह सां न ॾिसणु खपे। ऐं सम्झां थो इहा ज़िम्मेवारी मुल्क जे हुकुमरान ऐं उन खां पोइ उन्हनि सभिनी इदारनि जी आहे त इन ते नज़रसानी कनि ऐं हीअ जेके माज़ी में असां वटि ऑपरेशन्स जा जेके ऐलान थिया हुया जिन ते थोरो घणो को अमल थियो ऐं उहे पोइ जेके अध में रुकिजी विया आहिनि, उन्हनि ते इन्हनि खे सोचणु खपे त उन्हनि में किथे कहिड़ी कोताही थी आहे ऐं अञा वधीक छा करणु खपे, छाकाणि त हीअ जेके ज़रबे अज़ब ऐं सभु जेके बि शयूं हुयूं उहे जेकॾहिं ईअं अध में रहिजी वेंदियूं ऐं उन्हनि जो जेकॾहिं को बि अज़ालो न थींदो, पुराओ न थींदो त मुल्क जी सालमियत ख़तरे में पइजी सघे थी। जी क्विकली नसीर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो सर? नसीर साहब तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे, सभिनी दोस्तनि तफ़सीली ॻाल्हायो आहे, हर रुख खां ॻाल्हायो अथनि। हाणे रेमेडी पुछणु त माना हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां ख़ुदि एनालिस्ट आहियो, ख़बर आहे घणनि माण्हुनि खे त छा करणु घुरिजे, पर वरी बि तव्हां छा तजवीज़ कंदव जॾहिं हाणे थ्रेट जेके मौजूदु हुआ जिन खे हिन क़ौम हिन धरतीअ भोॻियो आहे हाणे नई सिर उहे साम्हूं अची रहिया आहिनि, क्विकली सर तव्हां ॿुधायो त तव्हांजी कहिड़ी तजवीज़ हूंदी त हींअर इमीडिएट छा करणु घुरिजे त इन्हनि ख़तरनि खे जीअं घटाए सघिजे ऐं तहफ़ुज़ खे वधाए सघिजे? ॾिसो इहे एॾा लॉन्ग टर्म इशूज़ आहिनि जेके इमीडिएट हिकु अधु ॾींहुं हिकु अधु हफ़्ते या महीने जेके उपायनि सां ठीकु कोन्हनि थियणा, पर बुनियादी सोच जो फ़र्क़ु ॿ टे शयूं मां तजवीज़ करे सघां थो। हिकिड़ो त ख़ुदि हुकूमत मुखाफ़ दुर वारे इन फोबिया मां निकिरे ऐं मुल्क सां लॻापियल ॿिया तमामु हज़ार करा वधीक संजीदा मसइला आहिनि। मईशत जो बेड़ो ॿुॾियो पियो आहे, अदम तहफ़ुज़ जो अहसासु आहे, क्राइम जनरली वधीक आहे, लॉ इन्फोर्समेंट जो ऑपरेटर्स जी हालत इहा आहे। मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां त हिकिड़े अहिड़े आउटफिट जे ख़िलाफ़ जॾहिं पुलिस एक्शन कयूं जंहिंखे तव्हां
डिक्लेयर कयो हो पाकिस्तान जा मुन जो मुखालिफ़ त पोइ 5 पुलिस वारा जन वीचारा जानियूं ॾेई वेठा त तव्हां वञी उन्हनि सां ठा कयो त तव्हां लॉ एनफोर्समेंट अथॉरिटीज़ खे डिमोरलाइज़ बि करे छॾियो आहे, इक्विप बि नथा करियो। त इहो जेको सॼो माइंड सेट आहे, सॼी अप्रोच आहे मुल्क जे मामलनि में, इवन फॉरेन अफेयर्स में तव्हांजो जेको कीअं बैलेंस स्ट्राइक करणो आहे उहो बि नेशनल इंटरेस्ट जे बजाय हिकिड़े ॿिए महदूद सोच जे वर चढ़ियल आहे ॾाकनि खां। इहो सॼो पैराडाइम शिफ्ट जी ज़रूरत आहे। हीउ मामिलो कुझु हफ़्तनि महीननि सां ठीकु न आहे थियणो, हिकिड़ी कंप्लीट टर्न अराउंड जी ज़रूरत आहे सोच जी। जी डॉक्टर जमील साहब, तव्हांजी तजवीज़ कहिड़ी हूंदी क्विकली सर? न बिल्कुलु इहा ॻाल्हि त इमीडिएटली इन जे मुख़्तलिफ़ नेटवर्क ठाहिनि लॉ एनफोर्समेंट एजेंसी जा जेके ठहियल आहिनि, उन्हनि खे फ़क़ति हिकिड़े प्लेटफॉर्म ते आणे जेको डिनर आहे नेशनल एक्शन प्लान में नैप में, उनखे लॉन्ग टर्म वारो बि ऐं शॉर्ट टर्म वारो बि इमीडिएटली कनि। फ़िलहालु जेको आहे इहे इन्हनि टारगेट्स खे ऑस्ट्रेलियन टीम खे ऐं जेके जुलूस जलसा निकिरनि था पॉलिटिकल इंक्लूडिंग जेको पीपल्स पार्टी जा जुलूस था निकिरनि, उन ते नज़र रखणु तमामु इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं उन जा 2-3 पॉइंट मां हाणे जल्दी ॿुधाए छॾियां त को माण्हू अननोन ग्रुप माना जेके बि पार्टी जा मेंबर अचनि था पिया, उहे कंहिं न कंहिं हल्के मां था अचनि, कंहिं न कंहिं लीडरशिप लोकल लीडरशिप जे ज़ेर असर था अचनि, त उन्हनि खे उन्हनि ग्रुपनि में रखी आउटर कार्डन इनर कार्डन पॉलिटिकल ठाहिनि, जेके पीपल्स पार्टी पहिरियां बि कंदी ऐं ॿिया बि पॉलिटिकल पार्टी कंदा, ऐं उन खां बाद लॉ एनफोर्समेंट एजेंसी जेका आहे उहो पंहिंजो बि कमु कंदी रहे। फ़िलहालु ते इन्हनि खे जेको आहे महफ़ूज़ बणाइण जेका जारी रखिणो आहे इहो पॉलिटिकल कैंपेन। ऑस्ट्रेलियन टीम जो जेको आहे असांखे फॉरेन पॉलिसी जे लिहाज़ सां, असांखे नेशनल पॉलिसी जे लिहाज़ सां इमीडिएटली इंगेज उन्हनि सां करणु खपे। जीअं न्यूज़ीलैंड टीम खे असां 24 कलाक लाइ छॾे ॾिनो होसीं, उन्हनि सां इंगेज न कयो होसीं, उन्हनि जे फॉरेन ऑफिस सां इंगेज न कयो होसीं, त उहे ट्रपड़ ॿधी भॼी विया। इनखे बचाइनि। बाक़ी रहियो सुवाल ते आवाम खे, यानी जेके बि लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि, आवाम उन्हनि जी अख आहे, आवाम जी अख खे इस्तेमालु कनि, उन्हनि सां आउटरीच कनि ऐं उन इंटेलिजेंस खे इस्तेमालु करे ऐं माण्हुनि खे, बाक़ी त असां वटि काफ़ी ज़रिया आहिनि जेके टेलीफोन ऐं वायरलेस ऐं इन जेके बि आहिनि उन्हनि खे इस्तेमालु करे इन्हनि खे इंटेलिजेंस जे ज़रिए तव्हां कवर करे था सघो। बाक़ी यानी डिप्लॉयमेंट तव्हां नथा करे सघो हर इंच ते मुल्क जे। जी डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हांजी तजवीज़ कहिड़ी हूंदी क्विकली सर? मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ा त माण्हू जेके उते क्रिटिकल ज़ख़्मी आहिनि उन्हनि जी सहायता जो इम्पॉर्टेंट कमु जेको आहे उहो सरहद जी KP ख़ैबर पख्तूनख्वा गवर्नमेंट जेको आहे उहो करे। नंबर 1। ॿियो, हिन मामले खे सियासी न बणायो वञे कंहिं बि माना में, ऐं हिन खे प्योर लॉ एंड ऑर्डर जो मामिलो सम्झो वञे। टारगेट छा आहे, उन टारगेट जी स्टडी सिक्योरिटी इदारा ज़रूरु ॿुधाइनि त हिन सॼे मामले जो टारगेट छा आहे। जेसि ताईं असां उन टारगेट जे स्टडी ते नथा पहुचूं, तेसि ताईं सुभाणे वरी को अलाह ख़ैर करे वरी कंहिं न को सानियो थींदो, पोइ वरी असां इन ते ईंदासीं। जीअं अॼु बैरिस्टर मोहम्मद अली सैफ़ तर्जुमान KP गवर्नमेंट चयो आहे त कंहिंखे बि ग़लतफ़हमी न हुजणु खपे ऐं असां मरी वेलनि जे माइटनि खे तमामु भलो मुआवज़ो ॾींदासीं। मूंखे तव्हां ॿुधायो त को तस्वर आहे माण्हुनि जे लाइ हमदर्दी जो? इहो तस्वर आहे? तव्हां सानियनि खां पोइ रुगो वेठा इमदादी चेक विरायो, पर उन प्रिवेंशन ते न वञो ऐं प्रिवेंशन जे लाइ प्रिवेंटिव मेजर्स न वठो, क़दम न खणो ऐं क़दम थियण खां पोइ सभु कुझु कयो। इन करे पंहिंजी समूरनि माण्हुनि खे मूं समेत रवश तब्दील करणु खपे ऐं असां माण्हुनि खे इन पाकिस्तान खे बचाइणो पवंदो। जी इनाम साहब, तव्हांजी तजवीज़ कहिड़ी हूंदी सर क्विकली? आउं सम्झां थो जुनेद, मौजूदा हुकूमत अफ़गानिस्तान जे बॉर्डर ऐं उन में ईंदड़ तब्दीली ते का बि नज़र नथी रखे, उन्हनि जो फोकस ई कोन्हे इन तरफ़, ऐं उन खां पोइ हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु NRO ऐं नहीं देंगे, ये करेंगे, वो करेंगे, इन ते लॻा पिया आहिनि। उन्हनि जो फोकस मुकमिल तरह ते इन तां डाइवर्ट थियल आहे। ऐं उन खां पोइ जेके बि कंहिं बि माण्हू खे जेकॾहिं पंहिंजो स्ट्रेटेजिक असासो सम्झनि था, उन्हनि खे पंहिंजो पैराडाइम शिफ्ट करणु खपे, माइंड चेंज करणु खपे। त जेको माण्हू पैसनि ते कंहिंजो बि किराए जो कारिंदो बणिजी सघे थो, उनखे केर बि सुभाणे वधीक पैसा ॾींदो त उहो पंहिंजे मोहसिन जो बि क़त्ल करे सघे थो। तंहिंजे करे अहिड़ी रविश ते बि नज़र रखणु खपे। ऐं पाकिस्तान जे अंदरि हींअर जेको वॾे खां वॾो थ्रेट आहे, उहे इहे ई आहिनि जेके
मज़हब जे नाले ते ऐं मज़हब जे मामलनि में अंदरि जेको आहे सो घिड़ी करे मुल्क जी अंदरि इंटीग्रिटी खे नुक़सानु पहुचाइणु चाहिनि था। इन्हनि सभिनी शयुनि ते नज़र रखंदे मुल्क खे हिकिड़े डेमोक्रेटिक ऐं प्रॉपर जेको आहे सो हिकिड़ी कन्फिडरल जेको आहे नेशनल एंटिटीज़ जेके उन्हनि खे क़बूल कंदे हिन खे हलाइणु खपे। जेकॾहिं इन तरह सां न वेंदा त आउं सम्झां थो इहो असीं वॾो नुक़सानु कंदासीं। जी वॾी महिरबानी इनाम भट्टी साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर बेमण साहब ऐं डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां पंहिंजी क़ीमती राय खे असांखे आगाह कयो। नाज़रीन ते प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।